नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गडाब हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी न्याणी हज़रत फातिमा ज़हरा जन्नत खातून जी शान में गुस्ताखी कंदड़ आसिफ अशरफ जलाली जे खिलाफ़ तहफ़ुज़ अज़ादारी काउंसिल पाकिस्तान सुन्नी शिया ऐं अक़लियत बिरादरी जे अॻुवाणी जी अॻुवाणी में बैनर ऐं प्ले कार्ड खणी लासीगोड जे भिटाई चौक खां गडाब प्रेस क्लब ते एहतजाज करे रैली कढी वई। प्रेस क्लब अॻियां धरणो हणियो वियो। इन मौके ते हिननि ॻाल्हाईंदे अलामा अली रज़ा चांडियो, सदर वीस्ट नज़ाकत अली लाशारी ऐं ॿियनि चयो त असां हुकूमत वक़्त खां मुतालबो करियूं था त फातिमा ज़हरा जी शान में गुस्ताखी कंदड़ आसिफ अशरफ जलाली खिलाफ़ तौहीन रिसालत जो केस दाख़िल करे गुस्ताख अहल बैत खे सरेआम फांसी ते लटकायो वञे। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गडाब जे इलाइक़े गडाब प्रेस क्लब ते। जेको हिन अज़ादारनि जो चवणु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको न्याणी खे हिननि गुस्ताखी कई आहे, असां उन शान में जेको आहे सो हिफ़ाज़त लाइ रैली कढी आहे। जीअं त पाकिस्तान जे अंदरि हिकु अहिड़ो गिरोह सरगर्म थियो आहे, कॾहिं जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम जे शान में गुस्ताखी, कॾहिं मौला सैयदुल साजिदीन इमाम ज़ैनुल आबिदीन जी शान में गुस्ताखी, कॾहिं इमाम हसन मुज्तबा अलैहिस्सलाम जी शान में गुस्ताखी। हाणे त हद थी वई आहे जो पाक बीबी सैयदा बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जेका रसूल जी हिकु लोती न्याणी आहे ऐं जंहिंजे कुख मुबारक मां रसूल ख़ुदा जो अॼु ॾींहं ताईं पूरी दुनिया में जिथे जिथे सादात आबाद आहिनि, सादात उन सैयदा जी औलाद आहिनि। अॼु हिकु मलहून, मां उनखे मौलाना न चवंदुसि, मौलवी न चवंदुसि, मौलाना मौलवी जो तालुक़ु आले मोहम्मद सां महबत सां आहे। अगरि महबत आहे आले मोहम्मद जी त उहो मौलाना बि आहे, मौलवी बि आहे, मुतक़ी बि आहे, परहेज़गुज़ार बि आहे। अगरि आले मोहम्मद जो ख़ाइन आहे त उहो लानती आहे, उहो दज्जाली आहे, उहो जलाली नथो थी सघे। आसिफ अशरफ दज्जाली जेका हरामपाई कई आहे, जंहिं बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे शान में नाज़ेबा अल्फाज़ इस्तेमालु कया आहिनि ऐं उन इहो चयो त बीबी हराम माल वठण लाइ दरबार में वई हुई। 1400 साल खां वठी करे असां बाग़ फिदिक खे पढ़ियो आहे। अॼु ॾींहं ताईं असां उन्हनि जे अकाबरीन, उन्हनि जे जेके बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जा पीर आहिनि, उन्हनि जा असां नाला न आहिनि वरिता। अॼु हिननि ख़ुदि साबित कयो आहे त बीबी दरबार में वई हुई, बीबी दरबार में वई। अॼु असां इन दजाली खे चवण था चाहियूं, असांखे पाकिस्तान या पाकिस्तान खां ॿाहिरि कहिड़ी बि दुनिया जे कंहिं सुप्रीम कोर्ट में, कंहिं वॾी कोर्ट में असांखे घुराए, असां बीबी ते सालनि जा साल पढ़ंदासीं, असां मौक़ो पेश कंदासीं। बीबी फातिमा कल्ह बि सची हुई, बीबी फातिमा जो नालो अॼु बि सचाई जी अलामत आहे। अगरि बीबी फातिमा माज़ल्ला सुम माज़ल्ला बीबी फातिमा कज़ाब आहे त दुनिया में पोइ ही क़ुर बि कज़ाब आहे, दुनिया में इस्लाम पूरो कज़ाब आहे। असांजे नज़र में नबी जी न्याणी त पंहिंजी जॻह ते आहे, मगर हिन देहोड़ी जी जेकी कनीज़ आहे, जंहिं बीबी जो नालो फिज़ा आहे, अगरि फिज़ा जे मुक़ाबले में आदम खां वठी करे ईसा ताईं अंबिया खे खड़ो कयो वञे, अंबिया खे बीहारियो वञे, असां चवंदासीं त बीबी जी कनीज़ जेकी आहे बीबी फिज़ा सची आहे। बीबी जी मंज़िल इन खां बि अञा अॻिते आहे। शदीद इसकी मजम्मत करते हैं और पंजाब हुकूमत से तो हमारा कोई मुतालबा नहीं, हम मुतालबा सिर्फ आर्मी ऑफ चीफ से करेंगे कि हमारी FIR काटी जाए और इन्होंने जो गुस्ताखी की है इनको सरेआम फांसी दी जाए। और ऐसे किसी भी, क्योंकि लाजमी बात है कि तौहीन रिसालत यही है जो तौहीन अहले बैत है, हम दोनों को अलग नहीं समझते। और बीबी फातिमा ज़हरा की जो इस शख्स ने गुस्ताखी की, हम चाहते हैं कि सरेआम इसको फांसी दी जाए। और आगा रहीम जाफरी साहब, हमने पहले भी FIR करवाई हैं और अब भी करवाएंगे इंशाअल्लाह। आगा रहीम जाफरी, हमने ना अब्दुल सत्तार जमाली को छोड़ा था गुस्ताख इमाम ज़माना को, और ना हम इस मलऊन अशरफ दज्जाली को छोड़ेंगे, इंशाअल्लाह कैफ़े किरदार तक पहुँचाएंगे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।